पैसा दिए तो असां उहे गवर्नमेंट जा पैसा वठूं या न वठूं। गवर्नमेंट पंहिंजे पीउ जे घर मां कोन थीजे, इहे तव्हांजा ई पैसा आहिनि, हू तव्हांखे ॾियनि था त तव्हां वठो, तव्हांजे लाइ जाइज़ आहे। जेको वीचारो 20,000 रुपया कमाए थो महीने में, 20,000 हिन वक़्त में कुझु बि कोन्हे, सम्झो था। 20,000 या मज़दूरी, इहो माण्हू सम्झो मज़दूर आहे ऐं उनखे हुकूमत ॾिए थी, ऐं हुकूमत जे करे ॾिए थी पैसा, उहो बिल्कुलु वठी सघे थो, उन लाइ जाइज़ आहे। इहो माण्हू मज़दूर आहे। 20,000 30,000 वारो बि सम्झो मज़दूर आहे। अॼुकल्ह हिन महांगाई में अमीर इहो कोन चइजे। 20,000 25,000 30,000 वारा मज़दूर वेचारनि जा 20,000 त ॿारनि जी पढ़ाई ख़र्च बीमारी ते लॻी वेंदा हूंदा। इहे पैसा वठणु इन पघार वारे जे लखनि 2 लखनि वारनि जी मां ॻाल्हि कोन थो कयां, हे 20-25,000 वारे जी थो ॻाल्हि कयां त उहे पैसा वठी सघे थो, जाइज़। ॿियो सुवाल त असांजे ॻोठ जा छोकिरा कराचीअ में कमकार कनि था, पोइ उन्हनि मुलाज़िमनि खे को पैसे वारो उन्हनि जो सेठ साहब मदद करे थो, हू उन्हनि पैसनि में पंहिंजो घर वग़ैरह ठहिराईंदा। असांजा माण्हू ॻोठनि वारा उनखे ग़लति रंग ॾियनि था, चवनि था त ज़कात या फितरे मां घर ठाहिया अथऊं, इन जी वज़ाहत कयो त इहो असांजो वठणु जाइज़ आहे या न। जेकॾहिं हू वठंदड़ मुस्तहिक आहे, पोइ उन मुस्तहिक खे ज़कात मिले या तोड़े जो फितरो ॾिए। जे मुस्तहिक आहे ज़कात जो त मिलंदसि ज़कात, जेकॾहिं को फितरे जो मुस्तहिक आहे त फितरो या कंहिं मदद ॾिनसि त मदद मां घर ठाहिराइणु जाइज़ आहे, कंहिं नाजाइज़ आहे। नथा ॾियोनि नथा सहो, तव्हां ॿाराड़े नारनि जो इहो हाल जो तव्हां खां त कोन थो पुॼे, जो कंहिं मिस्कीन जी तव्हां मदद कयो, ॾियोनि बि कोन था सहो न। हाणे हुनखे ॿिए ॾिनो आहे, हाणे तव्हांजो कमु आहे बर्दाश्त कयो न, बाबा अलाह ॾिनो अथसि, पोइ फितरे मां या ज़कात मां तव्हांजो छा थो मिले? ईअं न करणु घुरिजे, हसद जी निशानी आहे। पोइ असांजा माण्हू मिड़ई कंहिंखे तंग करण लाइ ॿाराड़ीअ में वॾा मसइला हूंदा आहिनि, मूंखे ख़बर आहे। लिहाज़ा मुख़्तसर जवाबु, इहो पैसो वठणु जाइज़ आहे। उन मां घर ठाहिराए मालिक ॾिनो अथसि न, वरी घर ठाहिराए जंहिं कम में इस्तेमालु जाइज़ आहे, बिल्कुलु करे सघे थो। ऐं जेको उनखे मनो करे थो, टोक करे थो, पोइ ॾोही आहे, गुनाहगार। मनो न कयो उनखे, ॾोही न। 3 नंबर सुवाल आहे त साईं स्टेट बैंक इंश्योरेंस के बारे में, स्टेट लाइफ इंश्योरेंस के बारे में ॿुधायो त असांखे ऑफर ॾिनी अथऊं त 20 सालनि लाइ लख रुपयो ॾियो महीने में, त 10,000 ते लिखियल 10,000 ॾियो महीने में, पोइ तव्हांखे 5 लख ते 8 लख ॾींदासीं। इन जे बारे में छा था चओ? इहा वठणु नाजाइज़ आहे। स्टेट लाइफ इंश्योरेंस की जेका सूरत हाल आहे, उहा असांजे नज़दीक असांजी तहक़ीक़ जे मुताबिक़ इहा सूरत जेका आहे उहा नाजाइज़ आहे या न रखी। चौथो असांजे ॻोठ में मस्जिद शरीफ़ आहे, जुमो निमाज़ अदा थींदी आहे, पर माण्हू ॻोठ जी मस्जिद छॾे बिना कंहिं सबब ऐं कमकार जे शहर में निमाज़ जुमो पढ़ंदा आहिनि। इन सुवालनि जो जवाबु ॾींदा त इहो जुमो पढ़णु जाइज़ आहे या न? हा, जाइज़ आहे, मनो कोन्हे। हाणे तुंहिंजे ॻोठ में हूंदो तकरीर करण वारो को मां जहिड़ो, कहिड़ो न जी तकरीर ॿुधंदो, ईंदो चवंदो खिपरे में वञा साईं अहमद अली जी वञी करे तकरीर ॿुधी अचां, जुमो बि पढ़ी अचां, त इहो जुमो पढ़णु जाइज़ आहे, मनो कान्हे। कसद करे वञनि था, ऐं जेतिरो परे माण्हू सफ़र करे वेंदो ओतिरो वधीक सवाबु मिलंदो। पर इन जो इहो मतिलबु कोन्हे जो सॼे ॻोठ वारा हलिया वञो ऐं पोयां जुमो बि अदा न थिए, पोइ इहो गुनाह थी पवंदो, पोइ मनो थी पवंदो। पर जेकॾहिं को वञे थो कंहिं आलिम जी तकरीर ॿुधणु ऐं जुमो उन वटि पढ़णु, इहो जाइज़ आहे, इहो मनो कोन्हे। अल्लाह ताला तमाम असांखे अमल जी तौफ़ीक़